हक़ इरफान जो पाया तो वली याद आया। तव्हां सभु ॿाहिरि ठीकु हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव, रब्बा कंदो तव्हां हमेशह अहिड़ी तरीक़े सां शादाब हूंदव ऐं तव्हां सभिनी भाइरनि जे सदके असांजा बि रब्बा गम परेशानी दूरि कंदो। दोस्तो, अॼु आहे 8 मुहर्रम जो ॾींहुं ऐं असां लॻाईंदासीं अॼु जेको हाल हूंदो उन हिसाब सां असां कंदासीं सबील। रब्बा पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाईंदो। दोस्तो, अॼु जो वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे, ॾिसजो तव्हां सभु दोस्त पूरो। ऐं अॼु शुरू कयूं था अॼु जो व्लॉग, तव्हां ॾिसजो त असां कयूं था पंहिंजे इलाइक़े में सबील ऐं वीडियो दोस्तो ॾिसजो तमामु पूरो। दोस्तो, तव्हां ॾिसी रहिया आहियो त मां लॻाई आहे सबील पंहिंजे शाब जे ॿाहिरां। अॼु ॾींहुं आहे 8 मुहर्रम जो ऐं असांजी इहा नियत आहे त रब पाक पंहिंजी बारगाह में जेको असांजो हाल आहे त रब पाक असांजो ही सबील पंहिंजी बारगाह में क़बूल करे। त दोस्तो, तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ असांजी आहे कॉलोनी। पोइ हिते तव्हां ॾिसो था त को हिते पीअंदो आहे सबील, को घरनि जे लाइ खणी वेंदो आहे। पर सबील कंहिंखे बि मोटाइणु न घुरिजे त घरनि में बि बचड़ा हूंदा आहिनि जिन जे लाइ माण्हू खणी वेंदो आहे, त उन्हनि जो बि ख़्यालु रखणु घुरिजे। इन हिसाब सां मां कंहिंखे बि ख़ाली न मोटायो, कली हुजे, शापर हुजे या थां हुजे, जेको हिते सबील घुरे पियो असां उन्हनि खे हिते ॾियूं पिया। जेको घर जे लाइ पार्सल खणी पियो वञे असां उनखे घर जे लाइ पार्सल ॾियूं पिया। त जेको हिते पीअणु चाहे त पी सघे थो, जेको घर खणी वञणु चाहे त सो बि खणी वञी सघे थो। त इन में सबील में कंहिं बि क़िस्म जी काई बि मना न हूंदी आहे। त जेके बि दोस्त सबील कनि था त उन्हनि खे बि इन शइ जो ख़्यालु रखणु घुरिजे त जेके घर जे लाइ सबील खणी वञनि था त उन्हनि खे मना न करणु घुरिजे। छो त घर में बि ॿार हूंदा आहिनि, उन्हनि खे बि माना इहो हक़ आहे त उन्हनि खे बि सबील माण्हू प्यारे। त दोस्तो, तव्हां ॾिसी रहिया आहियो वाजिद चना व्लॉग ऐं आउं आहियां वाजिद अली चना। त दोस्तो, जेके नवां दोस्त मुंहिंजो ही वीडियो ॾिसी रहिया आहिनि त उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त प्लीज़ तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। वीडियो तव्हांखे अगरि सुठो लॻे थो त तव्हां लाइक लाज़मी कजो ऐं अगरि असांखां का ग़लती का कमी पेशी थी वञे थी तव्हां कमेंट्स करे सघो था। त दोस्तो, तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो त ही ॿार आहिनि, नंढा मासूम ॿार आहिनि ऐं सबील पी बि रहिया आहिनि, सबील खणी बि वञी रहिया आहिनि। ऐं हीअ आहे असांजी कॉलोनी, तव्हां ॾिसी रहिया आहियो ॿारऊं। ऐं हीअ असांजी कॉलोनी जा आहिनि नंढड़ा ॿार जेके सबील वठी वञी रहिया आहिनि। मुहर्रम जो महीनो आहे, ग़म जो महीनो आहे ऐं हिन महीने में न्याज़, नंगर, सबीलूं जेके बि मुस्लमान आहिनि ऐं सरहदी वारा आहिनि कंदा लाज़मी आहिनि। जंहिंजो जेतिरो हाल हूंदो आहे हर को इंसान पंहिंजे हाल आहर न्याज़, नंगर, मुहर्रम में कंदो लाज़मी आहे। त दोस्तो, 9-10 मुहर्रम आहे, जेतिरो थी सघे त 9-10 मुहर्रम जो माण्हू रोज़ो रखे, उनजो तमामु घणो सवाबु आहे। अलाह साईं खे यादि करे, निमाज़ पढ़े, क़ुर शरीफ़ जो दौर करे ऐं अलाह साईं ताक़त ॾिनी आहे। त दोस्तो, तव्हांखे जेतिरी अलाह साईं ताक़त ॾिनी आहे तव्हां ओड़े हिसाब सां न्याज़, नंगर लाज़मी कयो, इन जो तमामु घणो सवाबु आहे। त दोस्तो, तव्हांखे हिकु ॻाल्हि मां शेयर कंदो हलां त हीअ इबादत जो महीनो आहे ऐं ग़म जो महीनो आहे, इमाम जी यादि जो महीनो आहे ऐं इन में तव्हांखे जेतिरो थी सघे तव्हां ग़रीबनि जी मदद कयो। जेके माज़ूर आहिनि, जेके वीचारा बेवस आहिनि, उन्हनि जी मदद कयो ऐं जेके ग़मज़दा आहिनि, जेके तकलीफ़ में आहिनि, जेके तव्हांजे मुहल्ले में, तव्हांजे इलाइक़े में जेके वीचारा तमामु घणो सख़्तु माली मुश्किलातुनि में आहिनि, उनजी तव्हां मदद कयो। तव्हांखे अलाह साईं उनजो उजूरो ॾींदो। त दोस्तो, उमेदु आहे तव्हांखे अॼु जो वीडियो पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तव्हां पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु।